नाज़रीन, ٿاڻو बोला खान में नेशनल मिनाटी कमीशन तरफ़ां हिंदू मुस्लिम कम्युनिटी जे माहिरनि ऐं प्रेस क्लब जे उहिदेदारनि जे मान में ईद मिलन पार्टी जो एहतमाम कयो वियो। ॾिसूं था फैज़ अहमद मेमर जी हीअ रिपोर्ट। ٿاڻو बोला खान में नेशनल मिनाटी कमीशन जे तरफ़ां असां हिते ٿاڻي बोला खान जा जेके बि असांजा मोज़िज़ आहिनि उहे मुस्लिम ऐं हिंदू उन्हनि जी मान में हिकु त असां ईद मिलन पार्टी रखी आहे हिते नेशनल मिनाटी कमीशन जे तरफ़ां। ऐं सेकंड जेका अॼु असांजी जेका बिना मुक़ाबले जेके ٿاڻي बोला खान जी जेका प्रेस क्लब आहे जेके उन में असांजा मानवारा दोस्त जेके अॼु असांजा चूंडिजी आया आहिनि उन्हनि खे बि ऑनर ॾियण लाइ ऐं जेके असांजा प्रीवियस असांजा दोस्त जेके जंहिंखे फेयरवेल चइजे जेके अॼु असांजा उहे वञनि पिया ऐं नवां अचनि पिया, इहा रवायत असांजे कोस्तान में तमामु सुठी आहे। प्रेस क्लब या जेके भी नुमाइंदा आहिनि जेके भी प्रेस क्लब जा उहिदेदार आहिनि उन्हनि खे अॼु नई पार्टी चूंडी अचण ते बि उनखे बि मुंहिंजी तरफ़ां लख लख वाधायूं। हीअ हिकिड़ी मज़हबी हम आएंगी आहे जेकी माना हिकिड़ो सुठो मैसेज पाकिस्तान जे लाइ दुनिया भर में वञे पियो त माना हर मज़हब हिते हिकु आहे ऐं का बि हिते सभु इंटरफेथ हारमनी पाण गॾिजी मल्हायूं पिया ऐं इहो ई इंशाल्लाह सदाईं हलंदो रहे। ऐं असांजे कोस्तान जी घणी रवायत आहे, असां हिंदू ऐं मुस्लमान हिक ॿिए जा ॾियारा मल्हाईंदा आहियूं, हिक ॿिए ख़ुशियुनि में शामिलु थींदा आहियूं। ऐं जे तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल कयो आहे असांजे चिलाराम केवलानी साहिब जूं ख़िदमतूं कावशूं लॉकडाउन जे दौरान सॼे कोस्तान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में राशन पहुचाइण, हेल्थ जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां तमामु घणियूं हिन ख़ानदान जूं चिलाराम केवलानी साहिब जो फर्ज़ंद जतिन कुमार केवलानी ख़िदमतूं आहिनि। लॉकडाउन में उन्हें काफ़ी कम कया आहिनि, शाबत हुजेसि। ऐं ॿियनि दोस्तनि खे संगत खे बि इहा ई मशवरो ॾींदुसि त हीअ ग़रीबनि जूं ख़िदमत कनि ऐं हिते अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। तमामु सुठी ॻाल्हि आहे। हुन सां गॾोगॾु ऐं असांजे साफ़ी बिरादरी जेका अॼु जेका हिते पार्टी चूंडी आहे ऐं उन्हनि खे मुबारकबाद मुबारक ॾियणु चाहियां थो ऐं उन्हनि जूं महिरबानियूं जो असांजे अंगण आया आहिनि। ईद मिलन पार्टी से चिलाराम कई आहे जो असांजे घर अची विया आहिनि, असां उन्हनि जी ॾाढा ख़ुशि थिया आहियूं ॾिसी। महिरबानी। चिलाराम केवलानी तरफ़ां जेको साफ़ी ॿाहिरनि जे ॾिनल उन्हनि खे ईद मिलन पार्टी जेका तमामु बहितरीनु नमूने सां असां हिनखे सारायूं था। तमामु सुठी ॻाल्हि आहे, असांजे साफ़ी दोस्तनि खे अहिड़ी पार्टियूं ॾियणु खपनि। ऐं सम्झां थो त हीउ जेको प्रोग्राम आहे इहो तमामु शानदार प्रोग्राम आहे। हुनजा ॿ टे पहलू आहिनि। हिकु त तव्हां ॾिसो त करोना गुज़िरियल हिकु साल खां वठी करोना हिकिड़ो फ्रस्ट्रेशन वारो हिकिड़ो माहौल, हिकिड़ो डिप्रेशन वारो माहौल पैदा करे छॾियो आहे जंहिंमें इंसान हिकिड़ो बेरोज़गारी खां वठी मिलण जुलण ताईं सभिनी शयुनि ते हिकिड़ी बंदिश पयल हुई। ऐं उन माहौल खां पोइ हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम तश्कील ॾियणु जंहिंमें SOPs माण्हुनि जे तव्हां ॾिसो त वेहण जो जेको आहे डिस्टेंस उहो बि सुठो आहे।